अस्सलाम वालेकुम दोस्तों। तमामु घणी ख़ुशी थी रही आहे त अॼु मूं पहिरियों जेको वीडियो पंहिंजो अपलोड कयो हुयो उन ते काफ़ी सारो पॉज़िटिव जेको आहे सो रिस्पॉन्स मिलियो आहे। सभिनी दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी। ऐं उन खां बाद में अॼु असीं हिकु ॿिए विडे सां हाज़िर थिया आहियूं जेको वीडियो एडिटिंग सॉफ्टवेयर जे हिसाब सां हूंदो, जंहिंमें असीं अॼु इहो ॿुधाईंदासीं त जेके स्टेटस या गाना वग़ैरह जेके एडिट कबा आहिनि या उन जे मथां कोई गानो कोई म्यूज़िक कुझु बि माना उन जे मथां रखिबो आहे, उहे विडिया कीअं ठाहिजनि कहिड़े हिसाब सां। ठीकु आहे, अॼु असीं इहो सिखंदासीं त कहिड़े हिसाब सां सुठे नमूने सां असां उनखे एडिट करे ऐं ठाहे सघूं था। जीअं अॼुकल्ह स्टेटस जो ट्रेंड घणो हले थो पियो। काफ़ी सारा दोस्त जेके आहिनि उहे पुछंदा रहंदा आहिनि त यार इहो कीअं एडिट कजे या कीअं। ठीकु आहे, उन खां अॻु में जेके अॻु में मां हिन ते वीडियो अपलोड कया आहिनि हिन चैनल ते जेके स्टेटस या गाननि जे माना रिलेटेड हुया, उहे बि टोटली मूं इन ते पंहिंजे हिन मोबाइल ते ई एडिट करे ऐं उनखे सुठे नमूने सां ज़बरदस्त करे ठाहियो आहे। ठीकु आहे, पोइ कुझु वजह जे करे जेको अॻु में मां ॿुधाए चुको आहियां त मोनिटाइज़ेशन न थियण जे करे यूट्यूब जूं पॉलिसीज़ हूंदियूं आहिनि जेके कॉपीराइट म्यूज़िक या वीडियो जेको कॉपीराइट हूंदो आहे त उहो उन ते मोनिटाइज़ न थींदो आहे, उन ते एडूं वग़ैरह शो न थींदियूं आहिनि। उन जे करे असांजी इहा हिकु मजबूरी थी पई जंहिंजे करे असीं पंहिंजो जेन्युइन कंटेंट ठाहिणु शुरू कयो अथसीं। ठीकु आहे दोस्तो, त हाणे वधंदासीं पंहिंजे वीडियो जी तरफ़। असीं अॼु जेको पंहिंजो एप्लीकेशन चूज़ कई आहे उहा आहे असांजी काइन मास्टर या अक्सर करे जंहिंखे दोस्त चवंदा आहिनि काइनी मास्टर। ठीकु आहे, अॼु उन जे बारे में असीं थोरो ॾिसंदासीं त कीअं उन ते जेको आहे सो असीं को वीडियो सुठे नमूने सां सुहिणो करे उनखे ठाहे सघूं था ऐं स्टेप बाय स्टेप मां तव्हां पंहिंजे ॿाहिरनि दोस्तनि खे ॿुधाईंदो हलंदुमि। त हाणे वधंदासीं पंहिंजी वीडियो जी तरफ़। वीडियो जी तरफ़ वधण खां अॻु में मां तव्हां ॿाहिरनि खे रिक्वेस्ट कंदुमि त मुंहिंजो हीउ जेको वीडियो आहे मुकमिल ॾिसंदा ऐं हिन चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। उन सां गॾोगॾु जेको घंटी वारो बेल आइकन जंहिंखे चवंदा आहिनि उहो आहे उनखे प्रेस करे छॾींदा त जीअं आईंदा जेका बि न्यू वीडियो अचे उनखे तव्हां सुठे नमूने सां ॾिसी सघो ऐं सभ खां पहिरियां ॾिसी सघो। त हलूं था पंहिंजे वीडियो जी तरफ़। हाणे आउं सिलेक्ट कंदुमि काइन मास्टर खे। काइन मास्टर खुली वियो आहे। उन खां पोइ असीं हिते जेको आहे सो सिलेक्ट कंदासीं जेको हिन में ही टे ऑप्शन अचनि था रेड कलर में, असीं जेको प्लस वारो निशान आहे उनखे असीं लॻाईंदासीं। उन खां पोइ हिते जेको आहे सो टे ऑप्शन आहिनि स्क्रीन जा मुख़्तलिफ़ जेको असांजो 16 ऐं 9 वारो जेको फर्स्ट ते ऑप्शन आहे उहो असांजो हॉरिजॉन्टल जे लाइ जेको पास थ्रू मोबाइल करे असीं कोई वीडियो वग़ैरह भरींदा आहियूं शूट कंदा आहियूं त उनजे लाइ असीं इहा जेका फर्स्ट वारी स्क्रीन आहे उनखे असीं सिलेक्ट कंदा आहियूं। उन खां पोइ 9 16 वारी जेका आहे जेकॾहिं असां उभो जेकॾहिं मोबाइल करे ऐं सिधो उनखे जेकॾहिं असां कुझु अहिड़ो रिकॉर्ड कंदा आहियूं उनखे एडिट करण जे लाइ असीं इहा विच वारी जेका आहे उहा स्क्रीन सिलेक्ट कंदा आहियूं। उन खां पोइ असांजो 1 वारो जेको अचे थो इनखे असीं अक्सर करे इंस्टाग्राम या फेसबुक वग़ैरह जे लाइ जेकॾहिं कोई अहिड़ो वीडियो वग़ैरह एडिट करणो हूंदो आहे त अक्सर करे हुन लाइ इहा स्क्रीन चूज़ कई वेंदी आहे, जंहिंजे लाइ असीं हाणे चूज़ कंदासीं जेका फर्स्ट वारी अचे थी स्क्रीन पंहिंजी उनखे असीं सिलेक्ट कंदासीं। हिते असीं जेको आहे सो सभ खां पहिरियां त ऑप्शन मीडिया जो अचे थो, असीं हुन में सिलेक्ट कंदासीं काई बि शइ। जीअं असां हिन में जेकॾहिं कोई फ़ोटो वग़ैरह खणणु चाहियूं त असीं पंहिंजे फ़ोटोज़ या हिन मां खणी था सघूं या असां जेकॾहिं हुनखे कोई आम बैकग्राउंड वग़ैरह जेकॾहिं ॾियणु था चाहियूं कोई माना कलर वारो हुजे त उहो बि ॾेई था सघूं। त असीं हिनखे जेको बैकग्राउंड वारो ऑप्शन अचे थो लिखियलु आहे हुन में असीं हिनखे सिलेक्ट कंदासीं ऐं उन खां पोइ असीं हिन मां कोई बि बैकग्राउंड चूज़ करे था सघूं, पर ही जेके आहिनि असांखे डाउनलोड करणा पवंदा आहिनि उहे बि हिन ते ई काइन मास्टर ते ई। ओके, त असीं हीअ स्क्रीन सिलेक्ट कईसीं। उन खां पोइ असीं हिनखे केतिरो बि जेकॾहिं बीहारियूं जेतिरनि बि सेकंडनि ते बीहारणु चाहियूं त उहो असां हिन जी मदद सां असीं अॻिते पोइते करे ऐं हिनजे मथां ॾिसंदव त सेकंड बि ईंदा आहिनि। उन हिसाब सां जेतिरा सेकंड तव्हां वीडियो डिघो करणु चाहियो या जेतिरनि जी लेंथ करणु चाहियो त ओतिरो करे था सघो हिन जी मदद सां। ओके, 30 सेकंडनि जो जेकॾहिं हिकिड़ो मिसाल असां स्टेटस ठाहिणु चाहियूं था त उहो असीं हिनखे पहिरियां स्क्रीन खे माना 30 सेकंडनि ताईं आणींदासीं। उन खां पोइ हिन ते असीं लेयर खे क्लिक करे जेकॾहिं कुझु को लिखणु था चाहियूं कुझु अहिड़ो लेयर खे क्लिक करे ऐं असीं ते लिखंदासीं। टेक्स्ट वारो जेको ऑप्शन अचे थो उनखे असीं लॻाए करे ऐं असीं लिखंदासीं।
हिते लेयर खे लॻायोसीं। नंबर 4 ते जेको टेक्स्ट जो जेको ऑप्शन अचे थो, इन जेके बेसिकली जेके सेटिंग्स आहिनि मां तव्हांखे उहे ई ॿुधाईंदुमि। घणी जेको आहे सो ड्रैग नथा कयूं, छो जो वीडियो तक़रीबन अधु कलाक खां चढ़ी वेंदो। ठीकु आहे, त असीं टेक्स्ट खे क्लिक कयोसीं। उन खां पोइ हिते कुझु बि असीं जेकॾहिं लिखूं लिखी था सघूं। जेकॾहिं सिंधी में लिखो, इंग्लिश में लिखो, उर्दू में लिखो, उन हिसाब सां मां हिते हिन में सिंधी में लिखंदुमि। राहत फ़तेह अली। ओके, असीं जेकॾहिं हिन जी साइज़ खे अॻिते मथां जेको आहे सो घटाइण वधाइण चाहियूं त असीं हिन जेको तीर वारो निशान आहे हिन सां हिनखे घटि वधि करे था सघूं। उन खां पोइ जेको मथां वारो ऑप्शन अचे थो उहो असांजो रोटेट करण लाइ हूंदो आहे। जेकॾहिं असीं फोटुनि खे जेको असांजो फॉन्ट जेके आहिनि, जेके अखर आहिनि असांजा, उनखे जेकॾहिं रोटेट करणु चाहियूं पासीरो या किथे बि, त उहो असां हिन जी मदद सां कंदा आहियूं। ठीकु आहे, उन खां पोइ असीं सिलेक्ट कंदासीं जेको फर्स्ट वारो ऑप्शन अचे थो असांजो डबल ए या जेको आहे सो फॉन्ट। ठीकु आहे, अखरनि जो जेको स्टाइल हूंदो आहे असीं उहो हिन फर्स्ट वारो जेको ऑप्शन आहे हिन में असीं सिलेक्ट कंदा आहियूं। हिन में कोई बि असीं उन खां पोइ ॿिए नंबर ते आहे असांजो सिलेक्ट कंदा आहियूं। असीं हिननि खे ॾिसंदासीं लॻाए करे। हिनखे असीं जेकॾहिं हे जेके असांजा अखर आहिनि असांजा केसिताईं हुजनि, असां हिनखे बीहारे त हेठां सघूं था, हिनखे टिक करे ऐं असां हिनखे जेतिरनि सेकंडनि ते बीहारियूं हुनखे बीहारे था सघूं। ठीकु आहे, हिनखे अॻिते पोइते करे जेसिताईं असां हिनखे बीहारियूं या हेॾां अॻियां खां, पर बहरहाल असीं हिनखे कैंची सां बि कटे था सघूं। जेकॾहिं असां हिन खां हेसि ताईं हिनखे असां आंदोसीं, हीअ जेका लाइन आहे हुनखे हेसि ताईं असीं हिनखे रखणु था चाहियूं, हिन खां पोइते जेके आहिनि उहे कटियल हुजनि, त मथियां वारे ऑप्शन खे हीअं लॻाईंदासीं त हे कटिजी वियो। ठीकु आहे, वरी असां हिनखे जेकॾहिं लेफ्ट साइड जेका हिन जी राइट साइड आहे उन साइड ते जेकॾहिं असीं कटणु चाहींदासीं त उन जॻह ते असीं हिनखे बीहारे करे इन जा जेके अखर आहिनि उनखे असीं पोइ जेको सेकंड नंबर वारो ट्रिम टू राइट आहे क्लियर हेड, असां उनखे जेकॾहिं सिलेक्ट कंदासीं त उहो कटिजी वेंदा उन अखर। ठीकु आहे, उन खां पोइ जेको थर्ड नंबर ते जेको ऑप्शन अचे थो उन में असीं स्प्लिट एट प्ले हेड उनखे जेकॾहिं लॻाईंदासीं त असांजा अखर जेके आहिनि माना धारदार थी वेंदा ऐं असांजो माना जेको कोई जुमिलो वग़ैरह लिखियलु आहे त उहे माना हिकिड़ो डबल ठही वेंदा। सही आहे, जीअं हिन में ही ठही विया आहिनि। ठीकु, उन खां पोइ असीं जेकॾहिं हिननि खे कोई कलर वग़ैरह हिननि जो चेंज करणु था चाहियूं त उहो बि असां हिन मथां सिलेक्ट कंदासीं। जेको 3 नंबर ते ऑप्शन आहे हिन में गोल वारो, इनखे लॻाईंदासीं त असांजो कलर जेको आहे सो चेंज करण जे लाइ ऑप्शन अची वेंदो। असीं हिन में कोई बि कलर लॻाए था सघूं, मटाए था सघूं। हिनखे मां रेड चूज़ थो कयां। हिन में चूज़ करण खां पोइ असीं टिक ते जेको आहे सो लॻाईंदासीं त हीअ अखरनि जो जेको कलर आहे उहो चेंज थी वियो। ठीकु आहे, उन खां पोइ असांजो अचे थो इन एनिमेशन। जेकॾहिं असांजा अखर अचनि था त कहिड़े स्टाइल सां उहे अचनि, मथां वारो जेको ऑप्शन आहे इन एनिमेशन असीं हुनखे सिलेक्ट कंदासीं। उन खां पोइ हिन जूं जेको आहे सो मुख़्तलिफ़ एनिमेशन्स आहिनि जेके असीं हिनखे लॻाईंदासीं त इहे चेंज थी वेंदियूं। ठीकु आहे, अखरनि जो स्टाइल ईअं हुजे अहिड़े हिसाब सां ईअं अचनि, या साइड खां अचनि, हिन साइड खां अचनि, स्लाइड अप थी वञे, स्लाइड डाउन अचनि, या जेको आहे सो माना फ्री करे हीअं अचनि। ठीकु आहे, ड्राफ्ट जी सूरत में अचनि, मुख़्तलिफ़ आहिनि। उन खां पोइ असीं जेकॾहिं लेटर बाय लेटर था अचनि ऐं असीं हिननि जी जीअं स्पीड हिननि जी वधियल आहे इनखे वधाए घटाए सघूं था। हेठां जेके हिन जा नंबर अचनि था 0.5 खां 1.0 अहिड़े हिसाब सां असीं हिनखे जेकॾहिं जेतिरो पोइ ते कंदासीं ओतिरो तेज़ थींदा अखर, जेतिरो अॻिते कंदासीं ओतिरो स्लो ऐं लेज़ी थींदा। ठीकु आहे, जीअं हाणे ॾिसो 4.0 ते स्लोली स्लोली अचनि था पिया। अहिड़े हिसाब सां असीं हिनखे स्पीड खे जेको आहे मैनेज करे था सघूं। उन खां पोइ असांजो जेको सेकंड ऑप्शन आहे उहो आहे ओवरऑल एनिमेशन। असांजो जेको असांजा अखर आहिनि उहे कहिड़े हिसाब सां जेके माना बीठा आहिनि त उहो कीअं कीअं बीहनि, माना पल्स वांगुरु हलंदा रहनि, या माना इहे जेके मुख़्तलिफ़ जा ऑप्शन आहिनि हिन हिसाब सां जेकॾहिं असां हिनखे चेंज कंदासीं त वरी अञा ई माना चेंज थी वेंदो हुन खां। ठीकु आहे, अहिड़े हिसाब सां असीं हिनखे चेंज कंदा रहंदासीं त हे चेंज थींदा वेंदा। उन खां पोइ असांजो जेको टियों ऑप्शन आहे उहो आहे आउट एनिमेशन। जॾहिं असांजो वीडियो पूरो थियण वारो आहे, ख़तमु थियण वारो आहे, या जेके असांजो माना फॉन्ट जेके लिखियल आहिनि उहे जेतिरनि सेकंडनि ते बीठल आहिनि ऐं जिन उनजी लास्ट थिए थी त उहे कीअं ख़तमु थियनि या कीअं साइड ते थी वञनि, निकिरी वञनि या कीअं, त उहो असांजो आउट एनिमेशन में असीं हिनखे सिलेक्ट कंदासीं।
ठीकु आहे। ही इन में जीअं अची थो वञे स्लाइड राइट ते था हणूं, ॾिसो आस्ते आस्ते स्लाइड तो थी वञे, साइड सां हलियो थो वञे। उन खां पोइ असीं लेफ्ट कंदासीं त हीअं थींदो, अप थो थी वञे, ॾिसां डाउन, हीअं गोल फेरी करे ख़तमु था थी वञनि। अहिड़े हिसाब सां हिननि जी बि स्पीड खे असां मैनेज करे था सघूं हेठों वारो जेको स्केल अचे थो उन सां। ठीकु आहे, 3 ऑप्शन इहे थी विया। ऐं हाणे जेको अल्फा इहो ऑप्शन असांजो अचे थो ओपेसिटी वारो, इन में असीं जेके अखरनि खे केतिरो चिटो हुजे या माना कुझु हल्का धुंधला नज़र अचनि, अहिड़े हिसाब सां असां हुनजी हिन फोर्थ वारो जेको नंबर आहे ऑप्शन, उन ते असीं हिनखे सिलेक्ट कंदासीं। हिते 100% आहे, असीं हिनखे जेकॾहिं घटायूं त हीअ ॾिसो त माना सफ़ा घटिजी वञनि था, ऐं जेकॾहिं वधायूं था त चिटा था थी वञनि। ऐं उन खां पोइ असांजो अची थो वञे रोटेट या मिररिंग। असीं जेकॾहिं हिन अखरनि खे उबितो कयूं या माना पासीरो थी वञनि या ऊंधा ठही वञनि, अहिड़े हिसाब सां असीं हिनखे हिते मिरर, हिते ॾिसो त हिन में उबिता ठही विया, हिते साॻा उन ई साॻी हालत में अची विया, हिन में ऊंधा थींदा, बसि साॻो सीधा थी था सघनि। ठीकु आहे, अहिड़े हिसाब सां असीं हिन जे ऑप्शननि सां हिनखे रोटेट करे था सघूं, मिरर बि करे था सघूं, हिन में असां हिनखे चेंज कंदा आहियूं। उन खां पोइ असांजो अचे थो शेडो। शेडो जेके असीं माना पाछो बि चई था सघूं, उहो असीं हिन जेको उहो कहिड़े कलर जो शेडो अचे हिन में, ऑन हुजे या ऑफ। जेकॾहिं तव्हां हुनखे ऑन रखणु चाहियो था त हुनजो कलर कहिड़ो हुजे। हाणे ॾिसो हिनजो ब्लैक जीअं आयल आहे, शेडो खां अलावा इहे अखर आहिनि। उन खां पोइ असीं हिनजो ओपन था कयूं शेडो, त हाणे हिन में इहे ॾिसो। उन खां पोइ असीं जेकॾहिं हिनजो कलर वग़ैरह चेंज कयूं शेडो जो, त असीं जेको ब्लैक डॉट आहे हुन ते असीं क्लिक कंदासीं त हिन में कोई बि कलर असीं जेको शेडो में ॾियणु चाहियूं उहो चूज़ करे था सघूं। त असीं हिनखे ग्रीन कलर ते चूज़ कयूं था, ऐं हुन खां पोइ असीं ओके कंदासीं। हाणे ॾिसो त हिन जो शेडो चेंज थी वियो। अहिड़े हिसाब सां हिन जो जेको आहे सो हीअ बि शेडो वारो ई कमु कंदो आहे तक़रीबन। हुन खां पोइ असीं हिन में जेको आहे सो कलर चूज़ था कयूं रेड खे। रेड त अॻ में अखरनि जो आहे, हुनजे करे असीं हिनजो येलो कंदासीं, या चलो ठीकु आहे येलो सही आहे। उन खां पोइ असीं हिनजो येलो चूज़ कयोसीं, हिन में माना का अहिड़ी ख़ासि फ़र्क़ु न आयो। बहरहाल हे तक़रीबन जेको आहे सो बंदि ई हूंदो आहे, हिन जो को अहिड़ो ख़ासि इफेक्ट न पवंदो आहे अखरनि ते। उन खां पोइ आउटलाइन, आउटलाइन जो जेकॾहिं कोई बि असीं कलर चेंज करणु चाहियूं त करे बि सघूं था। ऐं हिनखे असीं पहिरियां हिन बटन वञा ओपन कंदासीं त जीअं अखर अखर डार्क थी वेंदो आहे ऐं हुनजी हिकिड़ी लाइन ठही वेंदी आहे। उन खां पोइ असीं हिनजो बि जेकॾहिं कलर चेंज करणु था चाहियूं त असीं हिन सिलेक्ट करे ऐं कंहिं जेको कलर सां लॻाइणु चाहियूं, मिसाल जेकॾहिं असीं हीअ कलर लॻायूं था त हिन ते सिलेक्ट करे ऐं हिनखे पोइ असीं टिक कंदासीं। तव्हां ॾिसो त हिन जो कलर जेको आहे सो चेंज थी वियो आउटलाइन जो। मां हिनखे थोरो मथे करे ॾेखारियां तव्हांखे, ॾिसो। उन खां पोइ जेकॾहिं असां हिनखे बैकग्राउंड ॾियूं था, जीअं हिकिड़ी पटी अची वेंदी आहे, अहिड़े हिसाब सां त असीं बैकग्राउंड खे ओपन कंदासीं। बैकग्राउंड जो जेकॾहिं कलर चेंज करणु चाहियूं त उहो बसि हिन डॉट ते क्लिक करे ऐं हितां हिनखे कलर सिलेक्ट करे हिनखे टिक कंदासीं। ॾिसो त हिन जो पटी जेका अथसि पोयां हुनजो कलर चेंज थी वियो। उन खां पोइ जेकॾहिं असीं हिन जो जेको बैकग्राउंड आहे हुनजी जेका पटी पोयां अचे थी उनखे जेकॾहिं फुल स्क्रीन ते ॾेई छॾियूं त फुल विड्थ बैकग्राउंड जेकॾहिं असीं हिनखे ओपन कंदासीं त ओपन थी वेंदो। ठीकु आहे, त हाणे हिन में हीअ सॼी मुकमली अची वई। जेकॾहिं हिनखे बंदि कंदासीं त माना उहा जेका अखरनि में अचे थी उहा ओतिरी ईंदी। जेकॾहिं मुकमली ख़तमु करणु था चाहियूं त बैकग्राउंड कलर खे जेको आहे सो बंदि कंदासीं त बंदि थी वेंदी। ठीकु आहे, अहिड़े हिसाब सां उन खां पोइ अचे थो ब्लेंडिंग। ब्लेंडिंग में हिन जी जेको आहे सो ओपेसिटी ईंदी, जेकॾहिं हिनखे घटायूं वधायूं त ओड़े हिसाब सां चिटो थींदो या कीअं। ठीकु आहे, उन खां पोइ ओवरले थो अचे। हिन में तक़रीबन जेको आहे सो साॻा ई ऑप्शन उहे अचनि था, हिनखे असां कहिड़े हिसाब सां बीहूं, जेकॾहिं माना सफ़ा हिनखे चिटो कजे या माना कुझु हल्को कजे अखरनि खे। ठीकु आहे, उन हिसाब सां असीं ब्लेंडिंग खे कंदा आहियूं चूज़। उन खां पोइ लास्ट वारो आहे इंफॉर्मेशन। इंफॉर्मेशन में त कुझु अहिड़ो ख़ासि न हूंदो आहे। ठीकु आहे, बाक़ी हिन में अचे थो लेयर नेम, त असीं कोई बि ॾियूं था, जैसे वकार अहमद तो मां जो मुंहिंजो नालो आहे न। ओके, त हिन में असीं वकार अहमद नालो ॾिनोसीं, त हिन में का अहिड़ी ख़ासि चेंजिंग न ईंदी आहे। ठीकु आहे, अॼु जे लाइ इहो काफ़ी आहे जेकॾहिं तव्हां सम्झी सघो त। अगरि तव्हां सुठे नमूने सां सम्झी था वञो त मां भायां थो त तव्हां हिकु सुठे नमूने सां ऐं हिकिड़ो सुठो वीडियो स्टेटस या कोई बि गानो वग़ैरह पाण ई एडिट करे था। उन खां बाद में असांजो जेको ॿियो लेयर अचे थो उन में अचे थो लेयर खे सिलेक्ट करे असीं मीडिया में वेंदासीं। मीडिया खे सिलेक्ट कयोसीं, उन खां पोइ असीं जेको कोई फ़ोटो वग़ैरह जेकॾहिं चूज़ कयूं था त हिन मञा असीं सिलेक्ट करे था सघूं। हिनखे सिलेक्ट कंदासीं। जीअं मां हिन इंट्रो खे
सिलेक्ट कयूं हिनखे कंहिं बि जॻह ते मिसाल जेकॾहिं असां बीहारियूं त हिते बीहंदो जीअं असां कोई बि माना लोगो वग़ैरह जेकॾहिं कोई चूज़ कंदा आहियूं पंहिंजे चैनल जो या फेसबुक वग़ैरह जो माना का अहिड़ो फोटो वग़ैरह थी वियो या कोई अहिड़ो त उहो असीं हिनखे हिते हिन में लॻाईंदासीं। उन खां पोइ हिन जा बि तक़रीबन जेके आहिनि साॻा ई ऑप्शन आहिनि जेकॾहिं तव्हां अॻिलनि खे सुठे नमूने सां सम्झी था वञो त इन में का बि तव्हांखे डिफिकल्टी न थींदी। ठीकु आहे, हिन में जेको आहे सो कुझु जेके आहिनि उहे ऑप्शन मुख़्तलिफ़ आहिनि, बाक़ी टोटली सेम आहिनि। ठीकु आहे, उन में जेको हिन में जेको चेंज अचे थो उहो विच वारो जेको बटन आहे हिनखे असीं सिलेक्ट कंदासीं ऐं उन खां पोइ असीं हिन में जेको आहे सो कंहिं बि हिकिड़े खे चूज़ कंदासीं त हे असांजे हिन ते फुल स्क्रीन ते अची थो वञे। जेकॾहिं हिनखे कंदासीं त हे हेठि थो अची वञे, हाफ थो अची वञे, हे मथे जेको आहे सो अॻिते हाफ थो अचे, साइड ते लेफ्ट साइड ते। ओके, हिन में का अहिड़ी माना ख़ासि कुझु बि न हूंदो आहे, असीं हिनखे ऑफ करे छॾींदासीं त उहो साॻी पंहिंजी शिकिल में अची वेंदो। हुन खां पोइ असांजो रोटेट वारो ऑप्शन थो अचे, जेकॾहिं असां हिनखे बि तव्हां सुठे नमूने सां शायदि सम्झी चुका हूंदव, छो जो हिन में बि साॻियो ई कमु थो अचे। जेकॾहिं असां हिनखे मिरर कंदासीं उबतो पासीरो या माना ऊंधो सिधो अहिड़े हिसाब सां। ठीकु आहे, हिन में वरी ॾिसी छॾियोसि अहिड़े हिसाब सां। उन खां पोइ असांजा जेको सो ॿिया बि कुझु हिन में ऑप्शन अचनि था, जीअं हिन में क्रॉपिंग इहो अची वञे थो त असीं जेकॾहिं असां जेको लोगो पंहिंजो रखियो अथसीं हिनखे जेकॾहिं असीं क्रॉप करणु था चाहियूं कंहिं बि शेप वग़ैरह में, त असीं हिन मास्क जेको अॻियां लिखियलु अचे थो हुनखे असीं ओपन कंदासीं। ठीकु आहे, उन में असीं शेप खे जेको कंहिं बि शेप जे हिसाब सां असीं हुनखे ठाहियूं था त अहिड़े हिसाब सां हुनखे सिलेक्ट कंदासीं। ठीकु, उन खां पोइ असीं हिनखे बैक कयूं था। जेकॾहिं कलर फिल्टर में जेकॾहिं असां कोई माना कलर वग़ैरह पंहिंजे हिन विझे जो या हिन जेका शइ सिलेक्ट थियल आहे असीं हुनखे सिलेक्ट करे ऐं कलर फिल्टर खे हणंदासीं, हुनजो असां कलर चेंज करे सघूं था। ठीकु आहे, हिन मां कोई बि असीं कलर चूज़ कंदासीं त उहो हुनजो चेंज थींदो वेंदो। ओके, ही असांजो हिते ओके थी वियो। उन खां बाद में असांजो अचे थो ओवरले। ओवरले में बि तक़रीबन जेको आहे सो असांखे डाउनलोड ई करणा पवंदा आहिनि। हिन में असीं जेका बि काई शइ रखूं, मिसाल जेकॾहिं काई बि स्क्रीन वग़ैरह हिन मां जा असां चूज़ कयूं, पर हे टोटली जेके आहिनि असांखे पहिरियां डाउनलोड करणा पवंदा आहिनि। ही असां हिनखे ॾिनोसीं अहिड़े हिसाब सां असां हिन में काई बि जेको आहे सो सिलेक्ट करे ऐं असां हिन में लॻाईंदासीं। हिनखे हिते डिलीट था कयूं। ठीकु आहे, तव्हांखे सम्झण जे लाइ मां हिकिड़ी का अहिड़ी सुठी हिन में लॻाए करे ॾेखारियां। हिन में जेको आहे सो स्पार्क्स वारी जेका आहे हीअ मूंखे तक़रीबन ॾाढी सुठी लॻंदी आहे, जेका अक्सर करे हिननि गाननि ऐं वीडियोनि में बि लॻियल हूंदी आहे। ठीकु आहे, अहिड़े हिसाब सां जेकॾहिं असां हिन ॿी का चूज़ कयूं था त उहा बि असां हिन में करे था सघूं। ओके, उन खां पोइ असांजो टेक्स्ट त शुरू में ई सम्झाए चुको आहियां मां। उन खां पोइ असांजो अचे थो हैंड राइटिंग वारो। हैंड राइटिंग हिन ते सिलेक्ट कंदासीं असीं जेकॾहिं कंहिं बि अहिड़ी शइ खे जेकॾहिं मैंशन या हाईलाइट करणु चाहियूं था त उहो असीं हिन मथां हिनखे ओपन करे उन खां पोइ असीं हिनजो साइज़ हिते चूज़ कंदासीं। उन खां पोइ जेकॾहिं असीं अॻ में जेकॾहिं लिखी चुका आहियूं त असीं हुनखे ठाहिण जे लाइ ई असांजो रबड़ असीं हिनखे यूज़ कंदासीं। ठीकु आहे, हिते असांजो इहो ठही वियो। उन खां पोइ हिन जो शेप जेको आहे सो उहो असां हितां या हिन मां जेको आहे सो कलर वग़ैरह जेकॾहिं तव्हां को अहिड़ो चेंज करणु चाहियो था, कंहिं माना मट कलर में जेकॾहिं तव्हां लिखणु था चाहियो त उन में असां हिनखे सिलेक्ट कंदासीं, कलर खे चूज़ करे ऐं पोइ असां हिनखे ओके कंदासीं। ओके, त असांजो वीडियो बि काफ़ी जेको आहे सो वॾो थी चुको आहे। हुनजे लाइ असांजो जेको लास्ट वारो ऑप्शन अचे थो उहो असांजो अचे थो वॉइस जो। वॉइस खे असीं जॾहिं ओके कंदासीं त हिन जे मथां असीं कुझु बि जेकॾहिं विच में चवणु चाहियूं था या कुझु माना कोई लफ़्ज़ लॻाइणु चाहियूं था त असीं हिन स्टार्ट वारे हिन ऑप्शन खे लॻाईंदासीं त असांजो स्टार्ट थी वेंदो। हिते थी वियो। हितां हिन में जेको आहे सो असांजो सेकंड पे घंटनि लॻा आहिनि त हुन हिसाब सां असीं जेसि ताईं हिनखे चवणु चाहियूं था ओसि ताईं हिन जा सेकंड खे जेको आहे सो ॾिसी करे हुन खां बाद में असीं हिनखे स्टॉप कंदासीं। असांजो ही अची वेंदो हिन में। ठीकु आहे, वॉइस वारे ऑप्शन खां बाद में जेको लास्ट असांजो रहे थो उहो थो रहे ऑडियो जो। ऑडियो खे असीं सिलेक्ट कंदासीं त असीं हिन में कोई पंहिंजो वॉइस जेको असां अॻ में रिकॉर्ड करे रखियो आहे या कोई गानो कुझु बि असां हिन ते सिलेक्ट कंदा आहियूं ऐं हिन ते असां चूज़ कंदा आहियूं। असां ऑडियो खे सिलेक्ट कंदासीं
त हिन में काफ़ी सारा जेके आहिनि से मुंहिंजे मेमोरी में जेके या मुंहिंजे मोबाइल में जेके रखियल आहिनि उहे टोटली हिन में गाना वग़ैरह अची था वञनि। त हुन में असां कंहिं बि हिकिड़े खे सिलेक्ट कंदासीं या असां हितां एल्बम्स जेके आहिनि असां हुनखे चूज़ करे ऐं हिन डाउनलोड में जेकॾहिं मां वञा थो हिन मां काई बि म्यूज़िक वग़ैरह हितां सिलेक्ट कंदासीं हिन में हीअ अची वई त इहा हिन में ऑटो प्ले थी वेंदी आहे जंहिं हिसाब सां माना असां सम्झी सघूं था भाई हीअ कहिड़ी आहे या कहिड़ी। ठीकु आहे, त पोइ असां हिन जे भरिसां जेको प्लस जो ऑप्शन अचे थो उन प्लस वारे ऑप्शन खे जेको हिन जे भरिसां आहे उनखे असां सिलेक्ट कंदासीं त इहा एड थी वई म्यूज़िक असांजे हिन में जेको असां ठाहियूं था गानो हुन में। ठीकु आहे, म्यूज़िक खे जेकॾहिं असां अॻिते पोइ हिते जेतिरनि बि सेकंडनि में रखणु चाहियूं असां उहो हिनखे हिते रखी था सघूं या असां हिनखे सिलेक्ट करे ऐं जेतिरनि सेकंडनि खां शुरू कयूंसि उहो असां हिनखे हिते करे था सघूं। दोस्तो उम्मीद थो करियां त तव्हांखे हिन में तक़रीबन जेको आहे सो सॼा मुकमिल ई ऑप्शन सम्झ में अची विया हूंदा ऐं हाणे तव्हां जेको आहे सो सुठे नमूने सां कोई स्टेटस कोई गानो वग़ैरह ठाहे सघंदा ऐं हिन काइन मास्टर ते एडिट करे सघंदा। इनशाला मिलंदासीं कंहिं नए वीडियो सां गॾु नए टॉपिक सां गॾु। खुदा हाफ़िज़।